सर हबीब जालिब जी यकीनी तौर पे हिन जो मरकज़ रहियो ऐसे दस्तूर को सुबह बेनूर को मैं नहीं मानता। सिंध हुकूमत जे जेको जबर ऐं 144 सिंधियाणी तहरीक ते ऑपरेशन कयूं, सिंध एक्शन कमेटीअ ते ऑपरेशन पुलिस कयो, असीं हुननि खे वरी हबीब जालिब जे इन ई नज़्म जो ॿियो बि हिकिड़ो बंदि तव्हांखे ॿुधायां। मैं भी ख़ाइफ नहीं तख्ता-ए दार से, मैं भी मंसूर हूँ कह दो अगियार से, क्यों डराते हो जिंदा की दीवार से। त उन करे जुल्म की बात को जहल की रात को मैं नहीं मानता मैं नहीं बनता। ज़ाहिद शेख जो नज़्म अथव, सिंधीअ में शायदि सिंध जी तहरीक हले, मां नथो मञा कूड़े दस्तूर खे मां नथो मञा। उन करे हीअ जिदोजहद इंसान जी आज़ादी जेका 20वीं सदीअ में सॼी दुनिया ते नाफ़िज़ आहे, उते ही जाहिल अॼु 21वीं सदीअ में बूटनि जे ज़रिए हुकुमरानी था कनि, असांखे क़बूल न आहे।